खिपरो मां खे ख़बर ॾींदा हलूं त खिपरो वेझो ॻोठ लाल शाह जे रोडनि ते मला पाड़े जे रवासी सख़्त परेशान। ॿोॾ मुतासिरनि जो चवणु आहे त पाणी नेकाल न थियण सबबि असांजा कचा घर किरी पट पइजी विया। इन जे करे असीं बेघर थी वियासीं। रोडनि रस्तनि ते वेहण ते मजबूर थी विया आहियूं। इन मुश्किल जी घड़ी में कंहिं बि असांजी सार न लधी आहे। इन्हनि जो अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चवणु हो त ॿारनि खे मलो थी वियो आहे। हिते पाणीअ में अचूं वञूं पिया, पाणी भरियूं पिया, ॾाढी माना तंगाई थी वई आहे। ये पानी घर बुढ़ा पिया न, असांखे कुझु कोन मिलियो आहे। हिननि काम चार 10 कट्ठा घर 40-50, ये 10 कट्ठा पुॼनि कोन था। उहा ओंट ॾेई वसी में वठी वियो आहे, उन बि कुझु कोन आहे। ॾिन कोन था, कुझु कोन था। अञा आसिर माला ॾियनि कुझु कोन थियो। 4 महीना या 4 बरसाति के 4 महीना 3 महीना थी विया आहिनि। अञा ॾिनो कुझु कोन न। ये बुढ़ा पिया न, घर असीं वेठा आहियूं, न को पाणी निकितो आहे न का छा ठुपो न को कढंदा पाणी, न को छा सामान मिले ई कोन थो। ये मिड़ी बस ईअं आसरा ॾींदासीं को सामान अञा माना सरकार जे तरफ़ां कोन मिलियो आहे असांखे। जेको बि ॾिनो वीचारनि कुझु शहर वारनि को चांवर ॾिना, को ॿिया ॾिना, उहो बि शहर वारनि असां मदद कई। हुकूमत जे तरफ़ां असांखे का बि मदद अञा कोन आई आहे। हिकिड़ी आई त भई साईं हिकिड़ा 10 नाला ॾिना, काई मिली छा बसि। उन खां वधीक ॿियो असांखे कुझु कोन। ॿियो त वीचारो साईं लाल शाह हो, अॻ में जॾहिं शुरू मां असीं निकिता थी, उन असांखे वीचारे संते घर जो अधु मण ग़रीबनि खे अटे जो ॾिनो हुओ उन साईं न लाल शाह। बसि पाणी असांखे अञा त कोन था कढा ॾियनि। ईअं पिया आसरा ॾियनि, पियो असीं पोइ कढा ॾींदासीं, पोइ अञा त कोन था कढी ॾियनि। केर बि हुकूमत मां असांखां पुछणो कोन। सो बि साईं लाल शाह माना चयो हुओ, उन आसरो ॾिनो असां पाणी कढा ॾींदासीं। वोट असां वसी में ॾिना, वसी में बि अञा त असांखे माना का बि असांजी कोन ॻण कई आहे। त को हे ग़रीब पठे वारा बुखिया ॾुख में मूंसां गॾनि ऐं ॾिया अञा असांजी उन त माना का बि जांच कोन लधी आहे। ॿोॾ मुतासिरनि चयो त असांजे ॻोठ जो पाणी खे नेकाली ॾिनी वञे, जीअं असीं वापसि पंहिंजे घरनि में वेही सघूं। कैमरामैन फज़ल उमरानी सां गॾु हरेश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।